जी अदालत उमेर बाब चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 11 मई ताईं मुलतवी करे छॾी आहे। उमेर बाब चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी दादू जी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज हाफ़िज़ अताउल्ला शेख कई। उमेर बाब चांडियो जे वकील सलाहुद्दीन पंवर सां गॾु ऐं इल्ज़ाम हेठायल MPA सरदार अहमद इमरान खान चांडियो बि अदालत में पेश थिया। धुरियुनि जा दलील ॿुधण बाद अदालत केस जी ॿुधणी 11 मई ताईं मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर नाज़रन सां शेयर करे रहिया आहियूं। अपडेट कंदा हलूं इन अहम ख़बर जे हवाले सां। दादू जी अदालत उमेर बाब चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 11 मई ताईं मुलतवी करे छॾी आहे। उमेर बाब चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज हाफ़िज़ अताउल्ला शेख कई। उमेर बाब चांडियो वकील सलाहुद्दीन पंवर सां गॾु ऐं इल्ज़ाम हेठायल MPA सरदार अहमद इमरान खान चांडियो बि अदालत में पेश थिया। तफ़सील मालूम कंदासीं दादू मां सिंध TV न्यूज़ रिपोर्टर रियाज़ वली चांडियो खां। रियाज़ वली चांडियो, अपडेट कजो। दादू जी अदालत उमेर बाब चांडियो जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 11 मई ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधणी दौरान फरियादी परवेज़ चांडियो पारां अदालत में पेश कयल बयाननि ते इल्ज़ाम हेठि आयल MPA सरदार अहमद चांडियो जी धुर जे वकील अख्तर अब्बास आॾी पुछा कई ऐं मुसलसिल 2.5 कलाकनि ताईं ॿुधणी जारी रहण बैदि अदालत केस जी ॿुधणी जेका आहे 11 मई ते मुलतवी करे छॾी आहे। जॾहिं त अदालत पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे उमेर बाब चांडियो जो चवणु हुयो त असांजे शाहिदनि ऐं फरियादी परवेज़ चांडियो पारां अदालत में बयानु जमा थियल हुआ। उन ते अॼु इल्ज़ाम हेठि आयल धुर जे वकील पारां जेका आहे पुछा अॻियां कई वई। आॾी पुछा दौरान जेके हिन 2.5 कलाकनि ताईं सुवाल जवाब कया विया, पर सुवाल जवाब मुकमल न थी सघिया। इल्ज़ाम हेठि आयल धुर जे वकील अदालत खे चयो त ॿुधणी जी तारीख़ जेका आहे उहा मुलतवी कई वञे ऐं नेक्स्ट ॿुधणी ॾिनी वञे, जंहिं ते वधीक जेका आहे सुवाल जवाब कया वेंदा ऐं आॾी पुछा कई वेंदी। हिन जो चवणो हो त जवाबदार धुर ॼाणे वाणे जेका आहे देर जा हरबा इस्तेमालु करे रही आहे। सॼी सिंध ॾिठो त ईद खां अॻु असांजे शाहिदनि जे ॿारनि मथां जवाबदार धुर हमलो करायो। जवाबदार धुर चाहे थी त शाहिद पोइते हटी वञनि, पर अॼु बि शाहिद अदालत में मौजूदु हुआ, जंहिं करे तारीख़ हिननि मुलतवी कराई। हिन जो चवणो हो उमेर बाब जो त फरियादी धुर ऐं शाहिदनि खां आॾी पुछा बाबति सुवाल जवाब मुकमल करणा हुआ, पर अॼु न कया विया। हिन जो त जवाबदार धुर शाहिदनि खे जेको आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां चुप कराइण जी जेका आहे कोशिशि करे रही आहे। हिन जो त अदालत ताईं यकीन आहे ज़रूरु इंसाफ़ मिलंदो। जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल MPA सरदार अहमद चांडियो जेको आहे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फरियादी खां आॾी पुछा थी आहे। फरियादी 5 बयान ॾिना जेके 5 ई धार आहिनि। शाहिदनि ते दबाव विझण वारे इल्ज़ाम ते जेको आहे सरदार अहमद चांडियो जो चवणु हुयो त घर जा ॿार पाण में विढ़िया आहिनि। ॿिन्ही धुरियुनि जे हिक ॿिए ते केस दाख़िल कराया विया आहिनि। हिन सां असांजो को बि वास्तो कोन्हे को। जॾहिं त हिन जो चवणो हुयो त ही सिर्फ़ु स्टोरी ठाहींदा आहिनि जेका मीडिया ते हली सघे। सरदार अहमद चांडियो जो वधीक चवणु हुयो त सभिनी खे ख़बर आहे त असां हिन केस में असांजो हिन केस में को बि वास्तो न आहे। आॾी पुछा दौरान फरियादी पाण मञियो त भेड़ो जेको आहे संदसि सोहरे सां जेको आहे शुरूआत थी। हिन चयो त भेड़े में जेको क़त्ल थियल करबला चांडियो हुयो उनखे अमीरुल मोमिन करे पेश कयो पियो वञे। संदसि मथां 13 खां वधीक क़त्ल ऐं मंशियात जा केस दाख़िल आहिनि ऐं अदालत में